अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहिनि? ठीकु आहियो? सभु ख़ैर आहे दोस्तों। काफ़ी ॾींहंनि खां पोइ हिकिड़ो व्लॉग ठाहियां पियो ऐं व्लॉग ठाहिण जो मक़सदु सिर्फ़ु इहो हुयो त कुझु शयूं तव्हां सां मूंखे डिस्कस करणियूं हुयूं। डिस्कस इन सूरत में करणियूं हुयूं त असांजो जेको सिंधीअ जो ड्रामो आहे उन जी बहितरी जे लाइ के सजेशन मुंहिंजे ज़हन में आयूं त मूं सोचियो त इहे सजेशन मां तव्हां सां शेयर कयां। ऐं इहे सजेशन शेयर इन्ही जे लाइ सोचियुमि त छो त मां त हींअर काफ़ी ॾींहंनि खां डायरेक्शन कोन कई आहे, छो त जेको हींअर सब्जेक्ट मुख़्तलिफ़ चैनल्स ते हले पियो मां उन खां थोरो परते आहियां। बाक़ी जेके दोस्त ॿिया कमु कनि पिया, सुठो कमु कनि पिया ऐं बहितरी ॾांहुं वधनि पिया, त उन्हनि जे लाइ हिकिड़ी सजेशन्स जेके आहिनि मुंहिंजे ज़हन में कुझु आहियूं। दोस्तों, जीअं त सिंध टेलीविज़न ते ऐं KTN ते काफ़ी ड्रामा थियनि पिया ऐं मूं सोचियो त छो न हिकिड़ो अहिड़ो सिलसिलो शुरू कजे जेको ईअं हुजे जो जीअं रोज़ अॼुकल्ह ॿिन्ही चैनल ते सिंध TV ते KTN ते सोप हलनि पिया, रोज़ हिकिड़ो एपिसोड हले पियो। त मूं सोचियो त छो न को अहिड़ो कमु कजे जेको एपिसोड हले थो उन ते रिव्यू ॾिजे त हे एपिसोड जेको इन जो जेको रिव्यू आहे, इन जो जेको इन एपिसोड में जेको कुझु ॾेखारियो वियो प्रोडक्शन वाइज़ या परफॉर्मेंस वाइज़ उहो कीअं हुयो। त मां सम्झां थो त इन में काफ़ी दोस्तनि जी बहितरी थींदी, इस्लाह थींदी ऐं मुंहिंजी एतिरी हैसियत त कोन्हे त मां हर भरू कंहिं ते तनक़ीद कयां, पर मां तनक़ीद कोन कंदुसि। मां जेकॾहिं का ॻाल्हि कंदुसि बि त जेकॾहिं उनखे तनक़ीद तव्हां सम्झो बि त उनखे इस्लाह जे लाइ ज़रूरु सम्झिजो। मां इस्लाह जे लाइ उहा शइ करणु चाहींदुसि। सो हाणे मां सोचां थो त जेकॾहिं इनखे शुरू कयां त तव्हां दोस्तनि जो साथ मूंखे रहंदो या न रहंदो। जेकॾहिं साथ रहंदो त मूंखे कमेंट्स बॉक्स में इहो ज़रूरु ॿुधाइजो त यार असलम भुट्टो, तव्हां भली सिंधी ड्रामे जो रिव्यू ॾींदा रहो ऐं जेके बि ख़ामियूं आहिनि, ख़ूबियूं आहिनि, उहे तव्हां ज़रूरु ॿुधायो त जीअं असां उन खे मद्देनज़र रखी अॻिते हली सघूं। ऐं मूंखे इहो ॿुधायो त इन जो जेको थीम आहे उहो छा रखिजे, थीम सां सॉरी इन जो हो छा रखिजे, यानी मौज़ू छा रखिजे, नालो छा रखिजे। जीअं मुंहिंजे ज़हन में हिकिड़ी शइ आहे त लिखिजे त छा त ड्रामो आहे, या लिखिजे त सिंधी ड्रामे जो तनक़ीदी जाइज़ो, या अहिड़े क़िस्म जो कुझु जेका सजेशन तव्हांजे ज़हन में अचे त उहो नालो मूंखे लिखी मोकिलियो। त उहो नालो लिखी पोइ मां जेके बि एपिसोड हलनि था, यानी रोज़ हिकिड़ो एपिसोड हलंदो आहे, त पोइ मां वरी उहा पोइ शुरूआति कयां। ऐं उन में जेके दोस्त सुठो कमु कंदा आहिनि उन्हनि जो बि हवालो थींदो ऐं जेके डायरेक्टर सुठी डायरेक्शन कनि था उन्हनि जो बि हवालो थींदो ऐं ॾाढो मज़ो ईंदो। यकीनन उन सां कुझु दोस्त मूंखे नाराज़ बि थींदा जेकॾहिं मां उन्हनि जी परफॉर्मेंस ते ॻाल्हाईंदुसि त, पर ईअं कतई तव्हां न फील कजो त को मां हरू भरू बि यानी को कंहिंखे ग़लति चवंदुसि। जेका ॻाल्हि आहे उहा मां तव्हांखे ॿुधाईंदुसि, छो त उहा ॻाल्हि तव्हांखे पाण खे बि उन स्क्रीन ते नज़र अची सघे थी। ठीकु आहे न? त ईअं न आहे त मां को पंहिंजे दिलि मां घड़ींदुसि या हथरादू तव्हांखे मां जेके ॻाल्हियूं ठाहे ऐं उहे मां तव्हांखे ॿुधाईंदुमि, ईअं न थींदो। जेको तव्हां कंदव स्क्रीन ते उहो तव्हांखे मां ॿुधाईंदुसि। जेको तव्हां कयो त छा इन खे अञा वधीक बहितर बि करे सघिजे थो या न, इहो मां चवंदुसि। या चवंदुसि त हीउ तव्हां ख़राबु कयो आहे ऐं तव्हां हिनखे सुठो करे सघो था। अहिड़े नमूने सां डायरेक्शन जे पॉइंट ऑफ व्यू खां बि मां उन्हनि खे इहो चवंदुसि ऐं राइटिंग जे पॉइंट ऑफ व्यू खां बि इहो चवंदुसि। ठीकु आहे न? त हाणे मूंखे पंहिंजो रायो कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो त मां इन खे शुरू कयां या न कयां। जे कयां त इन जो नालो छा रखां,
इहो मूंखे ज़रूरु ॿुधाइजो, ठीकु आहे न। मूंखे इंतज़ारु रहंदो। तव्हांजी वॾी महिरबानी।